त लॉकडाउन थियो आहे मिठियाणी में वायरस तमामु ख़तरनाक थी विया आहिनि माण्हू बेरोज़गार थिया आहिनि ॿियो नंबर ते इन जे करे 500 रुपया किलो गोश्त तमामु घणो आहे हिनखे मुख़्तियारकार खे या तपेदार खे या हद जे अमलदारनि खे गुज़ारिश थी कजे त बराए महिरबानी करे ऐं अचो ऐं ॿिए हंधि जेको आहे 300 रुपया किलो आहे हिते 500 रुपया किलो 150 रुपया मथे हे मिठियाणीअ जे ग़रीबनि लाइ वॾो माना ना का ज़ुल्म आहे इंतिहा ख़तरनाक कमु आहे हे बराए महिरबानी करे हुकूमत खे गुज़ारिश था कयूं त तकिड़ो पुॼी क़दम खणे त जीअं माण्हू वीचारा घर जे घर गोश्त वठी वेंदा त पोइ छा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आहियां सारंग सुमरो ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। मिठियाणी जे शेरियुनि जो वॾो गोश्त महांगो थियण ते कामरेड हक़ नवाज़ मला जो एहतजाज। गोश्त 500 रुपया थियण सबबु ग़रीब माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हिन चयो त हिकु पासे कोरोना वायरस सभु मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे, वरी गोश्त ऐं आऊं बापे जी शयूं महांगियूं थियण करे असां बच्चनि खे छा खारायूं। हिन मुख़्तियारकार नौशेरो फ़िरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई त महांगाई ते कंट्रोल करायो। रिपोर्टर एजाज़ अली भट्टी, साहिल न्यूज़ नेटवर्क, मिठियाणी।